अस्सलाम वालेकुम। धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली। हिकु नज़र हेडलाइंस ते। हज़रत सचल सरमस्त जे सयालाने 201 उर्स जूं सरकारी तक़रीबूं शुरू। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह ऐं सलाहकार फयाज़ बिट पारां मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े इफ़्तिताह कयो। ख़ुशबू लिगारी बहितरीन गुलकारा ऐं मोहम्मद अली पठाण बहितरीन मकाला निगार जो सचल एवॉर्ड माणियो। सचल सरमस्त आफ़ाक़ी शाइर आहे। हिन पूरी दुनिया लाइ अमन ऐं प्यार जो पैगाम ॾिनो। सचल साईं सिंधी ॿोलीअ खे वधीक तरजीह ॾिनी। संदसि रोज़े मुबारक जी नई सिर तामीर जी ज़रूरत आहे। ऐं पाण मौजूदा वज़ीर आला सां उन मामले ते ॻाल्हाईंदुसि। सचल सरमस्त दुनिया में सूफ़ी अज़म जो पैगाम आम कंदड़ बुज़ुर्गनि मां हिकु आहे। उहो ई सबबु आहे जो अॼु बि हज़ारे लखे पांधीड़ा न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया मां दराज़ा शरीफ़ पहुचनि था। दरगाह सचल सरमस्त ते रहियल तरक़ियाती कम बि जल्द कराया वेंदा। गंबट जे सहाफ़ी अजीब लाखो ते रानीपुर पुलिस पारां कूड़ो केस दाख़िल करण ख़िलाफ़ फ़क़ीराबाद जे सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब फ़क़ीराबाद अॻियां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़ लाला शान पठाण, ज़मीर भट्टी, अली रज़ा शेख, साजिद शेख, फरहान बलोच, वफ़ा जागीरानी, मुनेश कुमार ऐं ॿियनि चयो त रानीपुर पुलिस सहाफ़ी अजीब लाखो ते हक़ सच लिखण जे एवज़ कूड़ो ऐं जुड़तू केस दाख़िल कयो आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। सहाफ़ियुनि IG सिंध, सुप्रीम कोर्ट, सिंध हाई कोर्ट खां मुतालबो कयो त मामले जी शफ़ाफ़ नमूने जांच कराए सहाफ़ी सां इंसाफ़ कयो वञे। कुंभ लॻ सैयद कौड़ल शाह में ग़रीब मिसकिन माज़ूर रमज़ान शेख ऐं उन जे भाइटे इरशाद शेख जे ॿिनि घरनि खे ओचितो बाहि लॻी। बाहि ॿिन्ही घरनि खे साड़े रख करे छॾियो। घर में पयल क़ीमती सामान सोन, कणिक, कटूं, बिस्तरा, थांव ऐं ॿियो ज़रूरी सामान सड़ी वियो। बाहि मुतासिरीन खुले आसमान हेठि वाहुर जे इंतज़ार में वेठल। ॻोठ वारनि वॾी कोशिशि करे बाहि ते कंट्रोल करे वरितो पर इंतिज़ामिया न पहुची सघी। वस वारनि ऐं तर जे चूंडियल नुमाइंदनि ऐं आला ऑफिसरनि खां मदद जी अपील कई। नाले वारे सहाफ़ी ज़ुबैर जोखियो खे सेबको जे एम्पायर डिवीज़न जे SDO पारां धमकियुनि ऐं बदतमीज़ी ख़िलाफ़ सिंध सहाफ़ी संगत तालका कोडीजी जे सदर मंज़ूर हुसैन गोपांग ऐं सहाफ़ी इरशाद अली बुर्दी, शाहिद अली मंगी, रजब अली मला, मंज़ूर हुसैन गोपांग, फ़िदा हुसैन गोपांग ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते हुननि चयो त सेबको जो बदमस्त SDO दादागिरी ते लही आयो आहे। सीनियर सहाफ़ी सां बदकलामी कंदड़ SDO ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे, न त सॼी सिंध में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। तंगवाणी वेझो सिंध बलोचिस्तान सरहदी पट्टी भरिसां पटफीटर वारे इलाइक़े में बुगटी बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो फायरिंग सबबि 2 ॼणा क़तल, 4 ॼणा ज़ख़्मी। तंगवाणी डेरा बुगटी हद सिंध बलोचिस्तान सरहदी पट्टी वारे इलाइक़े पटफीटर भरिसां बुगटी बिरादरी में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो, जंहिं सबबि जदीद हथियारनि सां अंधाधुंध फायरिंग कई वई। फायरिंग जे नतीजे में शेर अली, अज़ीज़ुल्लाह बुगटी मारिजी विया, जॾहिं त सेव बुगटी समेत 4 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। अंधाधुंध फायरिंग सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। फायरिंग जो सिलसिलो जारी। लाश वाक़े वारे हंधि पयल धुरियूं मोर्चा बंदि थी। फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ आहे। हद जी पुलिस पहुची फायरिंग बंदि कराई। फोती तोड़े ज़ख़्मियुनि खे खणाए इस्पताल पहुचायो। 2 ॼणनि जे लाश डॉक्टरनि ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया, जॾहिं त लाश ॻोठ पहुचण ते घर में कोहराम मची वियो, जॾहिं त आख़िरी इतला ते वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। 2 धुरियूं मोर्चा बंदि, वधीक खूनारेज़ी जो अंदेशो। गंबट लॻ ॻोठ अली मोहम्मद नारेजो जो रहवासी एजाज़ नारेजो गंबट मीडिया सेंटर ते एहतिजाज कंदे ॿुधायो त असांजी ज़ाती ज़मीन देह महबूब कलोड़ो में आहे। उन ते गौस बख्श नारेजो, मीर मोहम्मद नारेजो, लाल बख्श नारेजो, नदीम नारेजो ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था ऐं मूंखे लठियूं हणी मुंहिंजो मथो फाड़े विधो आहे ऐं असांजे घरनि ते फायरिंग कनि था। असांजे बचनि ॿारनि खे हिरासां था कनि। हुन DIG सखर ऐं SSP खैरपुर खां अपील कई आहे त असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। रोड़ी में DC सखर पारां मुख़्तियारकार रोड़ी ज़ाहिद शाह शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पहुची वधीक अघु वठंदड़ दुकानदार ऐं नाजाइज़ तरीक़े सां हलंदड़ होटलनि ते पहुची असिस्टेंट मुख़्तियारकार सईद अमन गांगरो ऐं ताहिर गॾाणी ऐं ॿियनि सां गॾिजी कार्रवायूं करे ॾंड वसूल कया विया। असिस्टेंट कमिश्नर मोहब्बत बिट रोड़ी अवामी शिकायतनि जो नोटिस वठंदे रोड़ी शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़े स्टेशन चौक, अली वाहण, पुराणो टोल प्लाज़ा, बाईपास, प्यारी वाह तोड़े ॿियनि कारोबारी इलाइक़नि में पहुची वधीक अघु वठंदड़ वापारी ऐं होटल मालिकनि ख़िलाफ़
कार्रवाइयूं करे हज़ारे रुपया ॾंड वसूल कया विया। उन मौक़े ते असिस्टेंट मुख्तियार कार सईद अहमद गांगरो ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान जो महीनो बरकत ऐं रहमत वारो महीनो आहे। हिन महीने में वधीक अघु वठंदड़नि वारनि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। उन जो वधीक चवणु हो त वापारी ऐं होटल वारनि खे वार्निंग ॾेई ॾंड वसूल कया विया आहिनि। ॿिए मरहले में नाजाइज़ मुनाफ़ाखोरनि खे गिरफ़्तार करे सघिजे थो। गैर क़ानूनी तौरु हलंदड़ होटल ऐं हेराफेरी कंदड़नि दुकानदारनि सां का बि रायत न थींदी। कुंभ थाणे जी हद नगरेजा में नौजवान खे मुबैना अगवा करण जी कोशिश माण्हुनि जी मुदाख़लत ते नौजवान आज़ाद ॻोठाणनि जो नगरेजा चौक ते बासरनि ख़िलाफ़ पाक किताब खणी एहतिजाजी धरणो। एहतिजाज कंदे ॻोठाणनि बाक़िर पंवर, ज़ाकिर पंवर ऐं ॿियनि चयो त बासर, सतार, सांवल, हाजी राजपर वारनि सां ज़मीन ते मामिलो हलंदड़ आहे। उन ॻाल्हि तां नाराज़ रहंदा हुआ काल्ह ज़ाकिर पंवर खे बासरनि पारां नगरेजा स्टाप तां मुबैना अगवा करण जी कोशिश कई वई, जो स्टाप ते बीठल माण्हुनि अगवा थियण खां बचाए वरितो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त हिन महिल ताईं SHO कुंभ को बि केस दाख़िल न कयो आहे। हुननि SSP खैरपुर ऐं DIG सखर खां इंसाफ़ जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो असांजी वेबसाइट www.dhartitimnewsonline.tv